ताजी सुभान अल्लाह मिड़ई घट है ता सुभान अल्लाह न कदो तो मां आखिर दावा अनिल हम्दुलिल्लाह ओ सोना जी चंद सितारन में साई मुझो ती चैन यारन में या मुझे महबूब करीम अलैहिस्सलातो सलाम जा गुलाम ओ रहमानी नंगर जे जामे मस्जिद में वेहण वारो एकड़ो नंढो ॿार आहे यहूदिन जो आहे मजूसिया बकरियूं चारींदो हो जंहिंजी उमिरि आहे 7 साल घणा साल ॾाढे गला घणा साल 7 साल उम्र जी आ बकरियों चारींदे 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 ये काफ़ी दूरो दराज ते निकरी वियो आ मुझे लजपाल नबी करीम अलैहिस्सलातो सलाम जा गुलाम ओ 7 सालन जो ॿार आ यहूदिन जो ॿार आ काफ़िरन मुश्किरन जो ॿार आ ओ मुंहिंजा सोना बकरियूं जो चारे निकतो आ हीअं निकिरंदे निकिरंदे काफ़ी दूरो दराज निकरी वियो आहे मुंहिंजा सोना रबा ईअं कंदे कंदे ॾिठी त सुभान अल्लाह हिकिड़ा अल्लाह जा नेक बाना रस्ते सां अचनि था पर अल्लाह जे ज़िक्र जी हुंगार लॻी पई आहे अल्लाह जो जिक्र पियो अचे खुदा जो जिक्र पियो हले अल्लाह जी तारीफ़ पई हले वादाने जी वादउल्ला शरीफ जो जिक्र पई अचे खुदा जो कसम आहे जॾहिं वेझो जो आयो वेझो जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये तशरीफ़ जो फरमा था ये यहूदी जे ॿार असां तुंहिंजे काइनात जे रसूल ते नज़र जो पई आहे त यहूदी आहे त मजूसी आहे त काफर पर दिल मुस्तफ़ा के ॾेई वेठो आहे ओए हाय अॻियो शमा पोयों परवाना सरकार जी महबूब मुस्तफ़ा के दिल ॾेई वेठो आहे ताजदार ख़त्म नबूवत के दिल ॾेई वेठो आहे मुंहिंजे लजपाल नबी के दिल जो ॾेई वेठो आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातो सलाम के दिल ॾेई वेठो आहे हाणे बकरियूं चारे जॾहिं घर थो वञे मानी थो खाए त मुस्तफ़ा जी सूरत आहे पाणी थो पीए त यार जी सूरत आहे हले थो त काइनात जे रसूल जी सूरत आहे वेहे थो त महबूब जी सूरत आहे ॿियो ॾियारो थियो आहे वरी हीअं बकरियूं काए हलियो आहे हलंदे हलंदे सिज लही वियो पर महबूब जी ज़ियारत नसीब न थी आहे मोटी आयो मानी नथो खाए पाणी नथो पीए बेकरार लॻो पियो आहे दिलि उनजी उबाणकी लॻी पई आहे परेशान लॻो पियो आहे त अॼु छो न महबूब जो दीदार नसीब न थियो आहे अलाए छा माजरा आहे छा हक़ीक़त आहे ईअं आसमान जे निहारे चवे थो ओ मौला ए दिल त पाजी यार खे ॾिनी अथमि ए दिल तोखे महबूब जी ज़ात खे ॾिनी अथमि ओ मुंहिंजा मौला हाणे देर न कर उन महबूब जी ज़ात खे महबूब जे दीदार खां मुशर्रिफ कर त मुंहिंजा मौला अॼु मां उन दिलबर हबीब जे मथां मां बि कलमो पढ़ी जन्नती बणिजी पवां दोस्ताने गिरामी मुझे महबूब करीम अलैहिस्सलातो सलाम जो आशिक थी पियो परवानो थो ॿियो ॾिहाड़ियो हलियो आहे हलंदे हलंदे मुंहिंजा सोना जे मदीने शरीफ़ जे वेझो पहुतो आहे उञ लॻी आहे बुख लॻी आहे ईअं कंदे महबूब करीम बि उन रस्ते सां बेटाई फरमाए तो मूसारी दे सुपरी अची जे कार त पेरे दरियाई पिंबिड़ियूं हंध विछाया वार साजन सब जमार ऐं गोली थी त गुज़ारिया महबूब करीम फरमाइनि था ओ असांजा आशिक हेॾे आ
गैब दान नबी के ख़बर रहा अरे दिल जो मोहम्मद करीम मालिका उन महबूब के ख़बर रहा यो आशिक असा के दिल ॾेई वेठो आहे। साईं फरमाइनि था वेझो आहे महबूब हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम के फरमायो अली वञ घरा मानी खणी आ मानी खणी आयो। पाण फरमाइनि था ओ असांजा आशिक मानी खा मानी खाई ड्रो कयईं। महबूब फरमाइनि था हे आबे ज़मज़म जो पानी भी पी। सुभान अल्लाह ड्रो लगी आशिक के न दुरूद मुझे साईं जे मथां पढ़ंदो साईं खे तो अर्ज़ करे हथड़ा बदी अर्ज़ तो सवे मुंहिंजा महबूब हे दिल त ॾेई वेठो आहे मुंहिंजा जेके अज़ीज़ आहिनि अबो अम्मा आहिनि उहे गुस्ताख़ आहिनि तो महबूब जे शान में अलाए छा चवंदा आहिनि पर मां छा कयां मुंहिंजी दिल त तुंहिंजे मथां फिदा लॻी पई आहे। मुंहिंजे दिलड़ीअ जो दिल बर महबूब मोहम्मद ये ना बड़ी आवाज़ जो सुभान अल्लाह। मुझे दिलड़िया जो दिल बर महबूब मोहम्मद प्री रहमत जो पे कर महबूब मोहम्मद मुझा महबूब फरमाए था पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ाए मुसलमान महबूबन करीमन के तस अर्ज कई तो सुना हाणे बकरियों कुछ चरियूं हन कुछ न चरियूं हन। साईं फरमाए था बकरियुनि खे काहे आ सभिनी बकरियुनि खे वेझो आहे मुझे महबूब करीम मुझा सुना दिलबर हबीब पंहिंजे शफ़क़त वारो हथ हीअं बकरियुनि खे जो घुमायो तो सैलाब थी वयूं। इब्ने हशाम वारो बुजुर्ग थो लिखे त उहे बकरियूं सैलाब थी वयूं। हिकिड़ो ॾींहुं न ॿियो ॾींहुं न टियों ॾींहुं न मुंहिंजा सुणा इब्ने हशाम वारो थो लिखे पूरो महीनो घर में बकरियूं हुयूं पर उनखे गाह जी तलब कान हुई पानी जी तलब कान हुई बुख ऐं उन जी तलब कान हुई। अहिड़ो त मुंहिंजे महबूब उन नंढे 7 सालनि वारे जवान खे बि रंगियो आहे पर बकरियुनि खे बि दिलबर हबीब रंगे छड़ियो। हाय हाय घर अचे उथंदे वेंदे कलमो पियो पढ़े अब आहे छा कई मां महबूब जी पंहिंजी दिल ॾेई आयो हाय हा मुस्तफ़ा जो आशिक थी आयो हां रहायो तव्हांजी मर्ज़ी आहे न त महबूब जो मदीनो तो वेझो आहे रहायो तव्हांजी मर्ज़ी आहे न त मदीनो त वेझो आहे। दुख जो परेशान कयो छा बि कयो कुझु बि थी पवंदो पर मुस्तफ़ा जो कलमो न छॾिबो। आया उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे कलमो पढ़े पियो हयाती जी पुॼाणी थी आहे। ईअं कि मुंहिंजा सुणा चंद घड़ियूं हुयूं महबूब करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ग़ुलामनि खे फरमाए थो ग़ुलामो हलो अॼु पंहिंजे नौजवान आशिक जी हली जांच कई। हाय हाय जंहिंजे दर ते काइनात जो रसूल अचे साईं आया अबू बकर भी आयो उमर भी आयो उस्मान भी आयो अली भी आयो इमाम हसन भी आयो इमाम हुसैन भी आयो अबू तलो भी आयो अबू ज़र गफ़ारी भी आयो शोबान भी आयो इब्ने अबी वकास भी आयो वॾा वॾा साहबी महबूब सां गॾु आया। अञा जो महबूब करीम उन काफ़र जे घर में जो आया हबीबल करीम जे चेहरे जे मथां जो नज़र पढ़ियसि आशिक जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सरकार जे चेहरे ते नजर जो पियो कलमो पढ़ी दम परवासीस साईं फरमाए था काफ़र परे थी हे जाने मां मोहम्मद करीम जानिया। पाण फरमाए था उमर इनके गुस्ल भी तू दे कफन भी ॾेस जनाज़ो मां मोहम्मद पढ़ंदो सा। एड़ो इश्क रख न अरे दुनिया तारा जई मेरा जई तुनका जई छा भी चवई पर हुजूर जो इश्क तुझे सीने मां निकरे ही ना।
हलंदे वेहंदे उथंदे हुजूर जो इश्क हो जाई। खुदा जो कसम दाढ़ी वारे ते नाए बेदाड़ो आ केड़ो भी आ, पर जे हुजूर जो इश्क अथस, हुजूर जी मोहब्बत अथस, मां लोडे कद मथे करे हरे। असा मुस्तफा जा गुलाम। अल्लाह ताला मुझो